घड़ी बाबा उम्मीदवार के ॾिसी तूं लिकी छो पिया आहीं? तर्श हिकिड़ो मिंट। बाबा शाही जी बाबा। घड़ी बाबा मूंखे इजाज़त ॾियो, अवल टाइम ते कमु पियो करे। ख़ैराब बाबा डबू साईं खे इनकार थोड़ी करणो आहे, जीअं चवे थो तीअं कर। जेको हुकुम सरकार। अमीर मोहम्मद जिंदाबाद, अमीर मोहम्मद जिंदाबाद। डबू पुट पीए जो नालो न खणबो आहे। नो डबू, ये पी ना आहे, ये उम्मीदवार आहे, मां उम्मीदवार। बाबा ही तुंहिंजो बाबा साईं बि त आहे न। घड़ी बाबा जी सरकार। अम्मा से शफ़ा मुंहिंजा जॾियो आहे। तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं, बाबा साईं बाबा साईं, तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं, बाबा साईं बाबा साईं, तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं, बाबा साईं बाबा साईं, तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं, बाबा साईं बाबा साईं। घड़ी बाबा जी सरकार। यशा जो गुंगो आम काथे आहे? गुंगो आम साईं पोयां तिगम पियो खाए। टेन टेन टेन। शर्म कर गुंगा आम, उते लीडर भूख पिया मरन ऐं तूं हिते वेठो चींगा पियो खाईं। चींगम ॾेई तूं मुंहिंजो आवाज़ बंदि करण थो चाहीं, पब्लिक जो आवाज़ बंदि करण थो चाहीं। अॼो को पलस्तर आई डबू पुट। नो डबू बाबा साईं, मां पब्लिक आहियां, पब्लिक। ई ग़रीब आवाम आहे ऐं इहा गुंगो आवाम। ठीक है मिस्टर पब्लिक, मिस्टर गरीब अवाम ए मिस्टर गुंगा, तव्हां बराए मेहरबानी पंहिंजो हे जलसो जुलूस बर्खास्त कयो। मूंखे इलेक्शन जे सिलसिले में कुछ जरूरी टेलीफोन कॉल्स करणियूं आहिनि ऐं कुछ मेहमान भी अचणा आहिनि। तव्हां मेहरबानी करे पोयां एनेक्सी में वञी पंहिंजो जलसो जारी रखो। ठीक आहे, जुलूस बर्खास्त। गरीब आवाम जी बाबा। तू ही झल, मां बाबा साईं सां थोरो सीक्रेट ॻाल्हाए अचां। बाबा साईं जी बाबा। बाबा मां थोरो एतिरो सच ॻाल्हायां? हा पुट तूं सच ॻाल्हा। पहिरीं पेमेंट छाजी पेमेंट? नारेबाजी ऐं जुलूस कढण जी पेमेंट। बाबा साईं तव्हांखे पब्लिक जी ख़बर न आहे, हिननि खे आइस्क्रीम खाराईंदसि। हे सभु पकोड़ा फैमिली जा ॿार न आहिनि, बर्गर फैमिली जा ॿार आहिनि, बिना लालच ते अचनि ई कोन था। अच्छा इन मतलब तू न छॾींदे। चङो बाबा ठीक आहे, अचे हे पैसा वठ। गरीब आवाम जी सरकार। ऐं गुंगा आवाम पब्लिक जे पुठियां अचिजो, टकराव न कजो ऐं टाइ न छाड़जो। ठीकु आहे? तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं, 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 तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं। या गुलाम वक्त जो त पकवा पर अलाह जी छो देर कई अथस। खुश आहियो बाबा? खुश आहियो? चङा भला खुश आहियो बाबा? खुश आहियो? चङा भला। वेहो वेहो वेहो। यार माफ़ कजो, देर करे विधियमि। माण्हुनि खे बि अलाए जी छा थियो आहे, रुगो था ख़त लिखनि, वांदा आहिनि अलाए छा। भला ॾियो ख़बर, वो छोकिरो किथे आहे? पासे में वेठो थी। ही छोकिरो आहे? छोकिरो न आहे त पोइ वरी छोकिरी आहे। हे त मूंखां बि पोड़ो आहे। मां बि मथे खे डामर हणा त हिन लंगूड़ खां वधीक बहितर नज़र अचां। न्याणीनि वारा वरी ईअं ॻाल्हाईंदा आहिनि छा? ॿियो न त कीअं ॻाल्हाईंदा आहिनि? बाबा पासे में वेठो थी, पुछेसि कहिड़ो कमु कंदो आहीं, तो ई आमदनी छा आहे? अरे अदा छोकिरा उथी थर थर, अवल त तूं मूंखे इहो ॿुधाए, लिकाई छो थो, ई तुंहिंजा ॾंद असली आहिनि या नकली? बाबा वात त तूं अखरोट में राईंदे छा? अरे यार जे खंडो निकिरी पियो त विझंदो वैल में, रोज़ टाइम में टोस बिॼायो पियो खाईंदो। पर बि
बाबा ही छा तो करी ए अखियूं तो ॾिसांस ॿई अखियूं अथसि या हिकिड़ी अख पत्थर जी अथसि अरे अरे मार पयसि ही तो फोटो फ्रॉडी आहे गुलामो तू सुञाणीस छा अरे 4-5 शादियूं कयल अथसि 11-12 ॿार अथसि रोज़ स्टेशन ते मुसाफ़िरनि जा खीसा कटींदो आहे अदा मुंहिंजा भाइर मुंहिंजा दोस्त मुंहिंजा हमदर्द तव्हां मूंखे इहा सलाह छो नथा ॾियो त मां पंहिंजी धीअ जी शादी क़दीम दौर जी रेलगाॾी जी कारी इंजन सां कराए छॾियां ईअं छो थो चई गुलाम तव्हां मूंखे इहा सलाह छो नथा ॾियो त मां पंहिंजी धीअ खे बरसाती नाले में ॿोड़े वहाए छॾियां तव्हां मूंखे इहा सलाह छो नथा ॾियो त मां पंहिंजी धीअ जे गिचे में रो विझी खेसि छित में लटकाए छॾियां तव्हां मूंखे इहा सलाह छो नथा ॾियो त मां पंहिंजे धीअ जे खाधे में ज़हर विझी खेसि खाराए छॾियां अरे दा तूं पंहिंजे धीअ जी शादी हिन खगे सां कराईंदे तूं पंहिंजे धीअ जी शादी हिन डफेर सां कराईंदे तूं पंहिंजे धीअ जी शादी हिन ॼाहे सां कराईंदे अरे अदा तव्हां कहिड़े क़िस्म जा दोस्त आहियो कहिड़े क़िस्म जा भाउर आहियो कहिड़े क़िस्म जा हमदर्द आहियो तव्हां इहा सलाह छो नथा ॾियो त मां हिन ॼाहे खां हिन डफेर खां शादी कराइण जे बजाए पंहिंजी धीअ ते पेट्रोल हारे मां हुनखे बाहि ॾेई साड़े छॾियां असां मालिक जे मौलाई लॾे जा माण्हू आहियूं असां सां इहे चर्चा न कंदा कयो असां सां इहे चर्चा न कंदा कयो असां सां तानिया पुट दुनिया में को बि अहिड़ो माउ पीउ कोन्हे जेको पंहिंजे औलाद लाइ बुरो सोचींदो हुजे तानिया तूं छा थी सम्झी असां तुंहिंजी ख़ुशियुनि में ख़ुशि न आहियूं तो मूंखे आज़माइश में विधो मां हुन आज़माइश मां निकिरी आयो आहियां अचे ही टेक्सटाइल मिल जो फाइल हिन में समूरा कागज़ात अलॉटमेंट खां वठी मुंहिंजे कर्ज़ जी मंज़ूरी ताईं सभु मौजूदु आहिनि जेकी मां तुंहिंजे नाले करे छॾिया आहिनि तानिया पुट रुगो ही कागज़ात ई करोड़नि जो मुल्ह आहिनि You are great, Baba. मुझे तो तस्वर में न होता तव्हां पंहिंजी धीअ खे अहिड़ी रीत रुख़सत कंदा तानिया पुट जॾहिं माउ पीउ खे औलाद ॼमंदो आहे त ईअं महसूस थींदो आहे ॼण माउ पीउ जे वजूद जो को हिसो दिल या जिगर जो टुकर ॿार जी सूरत में साम्हूं अची बीहंदो आहे ऐं उन ॿार जे वजूद में माउ पीउ जो रूह बि शामिल हूंदो आहे इहा ॿी ॻाल्हि आहे त उहो ॿार जॾहिं वॾो थींदो आहे त माउ पीउ खे पंहिंजी राह जी सभ खां वॾी रुकावट समझदो आहे अरशद ऐं अमजद बिज़नेस जो बहानो करे अमेरिका में वञी वेही रहिया आहिनि अनीता असांखे छॾे हली वई छा असां हुनखे पंहिंजे दिलि खां कढी सघिया आहियूं टबू दुनिया जे लाइ कुझु न सही मुंहिंजे वजूद जो खूबसूरत हिस्सो आहे तानिया तूं छा थी सम्झी मां या तुंहिंजी मां कॾहिं तुंहिंजे ख़िलाफ़ सोचियो हूंदो जेका ॻाल्हि तुंहिंजे हक़ में हूंदी उनजी मुखालफ़त कई हूंदी न तानिया न कॾहिं बि न हा अलबत्ता जेकी ॻाल्हि तुंहिंजे हक़ में न आहे उनजी मुखालफ़त ज़रूर कई हूंदी
पापा मुझे समझ में न थो अचे त मां ॻाल्हि किथां शुरू कयां किथे ख़त्म कयां, छा चवां ऐं छा न चवां। मुझे तो वहम गुमान में न हो त तव्हां पंहिंजी हेॾी सारी जायदाद मां मूंखे हिकु पाई बि ॾियण गवारा कंदा, पर तव्हां किरोड़नि जी टेक्सटाइल मिल जंहिंजे एस्टेब्लिशमेंट लाइ ॾींहं राति डुक डोड़ कई सब मुझे हवाले करे छॾी। तानिया पुट, तू मूंखां मुंहिंजी ज़िंदगी घुरी हा। ही माल मिल्कियत कहिड़ी शइ आहे? तव्हां पंहिंजे दिलि ते बोझ न खणो, जेकी कुझु तव्हांखे करणो तव्हां कयो, बाक़ी उला जा भाग असीं नथा लिखी सघूं। तानिया, तुंहिंजा 3 मुतालबा हुआ, मिल्कियत मां हिस्सो, कादर खान सां शादी जी इजाज़त ऐं कादर खान जे हक़ में दस्तबरदारी। तुंहिंजा पहिरियां 2 मुतालबा समझिया आहिनि। जेतोणीकि असीं कादर खान सां तुंहिंजी शादी जे हक़ में न आहियूं, बाक़ी तुंहिंजो पीउ बल्कि मां खेसि कॾहिं बि कादर खान जे हक़ में दस्तबरदार थियण न ॾींदुसि। न इहे न आहे। मां कादर खान जे हक़ में दस्तबरदार थींदुसि, छो न थींदुसि? इहा मुंहिंजी धीअ जी डिमांड आहे, हुनजी घुर आहे, मां ज़रूरु थींदुसि। पर तानिया, तुंहिंजी शादी खां पोइ। छा मतलब डैडी? छा तव्हांजे ख्याल में कादिर खान मूंसां शादी न कंदो? तानिया, कादिर खान तोसां शादी कंदो, पर हू तानिया सोशल रिफॉर्मर ऐं सोशल वर्कर सां न, वो तानिया टेक्सटाइल मिल जी मालिक सां शादी कंदो। न डैडी न, कादिर खान एतिरो बुरो बि न आहे। मां मञा थी त हू फरिश्तो न आहे, आम इंसाननि वांगुरु उन्हे में भी खामियूं आहिनि, पर हू एतिरो ख़राब न आहे जेतिरो तव्हां खेसि तसवर कयो था। तानिया पुट, हालात असांखे अहिड़े मोड़ ते अची बीहारियो आहे जिते हिन मौज़ू ते बहस अजायो आहे। मां टेक्सटाइल मिल तुंहिंजे नाले करे छॾी आहे। तूं कादिर खान खे इहो न ॿुधाइजां, उटलंदो हुनखे इहो ॿुधाइजां त असां पंहिंजी इमलाक मां तोखे कुझु बि ॾियण खां इनकार कयो आहे। तानिया, वक़्तु वॾो मुनसिफ़ आहे। जे पोइ बि कादिर खान तोसां शादी करण ते राज़ी आहे त मां हुन जे हक़ में दस्तबरदार थींदुसि, ऐं न सिर्फ़ हुन जे हक़ में दस्तबरदार थींदुसि, बल्कि पंहिंजी दिलि जा दरवाज़ा हुन जे लाइ हमेशह खोले छॾींदुसि। थैंक यू डैडी, मां तव्हांजी ॻाल्हि ते ज़रूरु अमल कंदसि। आई लव यू डैडी, रियली आई लव यू सो मच। सर, अवाम के सदायो? फिर अब तक तुम के सब न चवंदी क्या? सर, अवा के नालो खणी तो मुखातिब नथी करे सघां न। नाले खणण में को हर्ज भी न आहे। न सर, अमी मुंहिंजो बॉस आयो, नालो खणी मुखातिब करण सुठो नथो लगे, ऐं अवा के अदा चवण भी मुनासिब नथो लगे। अदा तो मूंखे भी न वणंदो। इहो ऑफिस डेकोरम जे खिलाफ आहे, पर तूं बीठी छो आहीं? पे त सही। सर, कुछ क्लाइंट्स आहिनि, उन्हनि खे हैंडल पे करियां। अवा सदायो त हली आयसि। हाँ ख़बर आहे। थैंक यू। पर हिन सॼी ऑफिस में फ़क़ति तूं ई आहीं जंहिंजे कमु करण जो स्टाइल बिल्कुलु इंग्लिश आहे। थैंक यू सर। पर तूं कराची पई वञे न? यस सर। कीअं पई वञे? छो सर, बस वारनि स्ट्राइक कई आहे छा? ओ नो, मूं सोचियो पे मां बि कराची पे वञा
पंहिंजी कार में? नहीं, अवां जो ख्याल है त मां भी जेकर अवां सां गॾु अवां जी कार में कराची हलां। एग्जैक्टली। नो सर, थैंक यू। मां बस या फ्लाइंग कोच में हली वेंदसि। ॾिस, ओपन ऑफर आहे। नो सर, थैंक यू वेरी मच। मूं पंहिंजो फर्ज़ सम्झो ऑफर करे छॾिया। थैंक यू सर। हिकु त तुंहिंजे सर सर चवण मूंखे परेशान करे छॾियो। सर एक्चुअली ऑफिस डेकोरम जो ख्याल थो अचे, न त दिलि त मुंहिंजी बि चवंदी आहे त जेकर अव्हां खे सर जे बदिरां हा चओ चओ। सर अंकल चवां। अंकल चओ? Oh, well. Okay. As you like it. सर मां हलां? क्लाइंट्स मुंहिंजो इंतजार पिया कनि। Yes. थैंक यू सर। दिल थी चवे अंकल चओ। अरे